गरम खीर पीअण सां छा वाकई सुठी निंड ईंदी आहे? इहो सवाल त ज़रूर जनम वठे थो, पर इन में केतिरी सचाई आहे इन ते गौर करियूं था। सिहत जा माहिर सेहतमंद रहण लाइ खीर पीअण जी सलाह ॾींदा आहिनि। इन जो सभ खां वॾो सबबु इहो आहे त खीर ग़िज़ाइयत सां भरपूर हूंदो आहे। खीर में कैल्शियम, कार्ब्स, विटामिन समेत ॿिया माइक्रो न्यूट्रिएंट्स हूंदा आहिनि जेके जिस्मानी ऐं ज़हनी वाध वेज में मदद कंदा आहिनि। इन खां सवाइ निंड जी खोड़ जे शिकार माण्हुनि खे वधीक फ़ाइदा हासिल थींदा आहिनि। खीर बाबति इहो चयो वेंदो आहे त सुठी निंड करण लाइ राति जो गरम खीर पीअणु घुर्जे। इहो बिल्कुलु दुरुस्त आहे त खीर पीअण सां सुठी निंड ईंदी आहे। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त खीर केतिरो पीअणु घुर्जे ऐं छा इन खीर जा ॿिया बि फ़ाइदा आहिनि। क़दीम ज़माने में खीर खे नीम गरम करे पीतो वेंदो हो, छो त हिन में अहिड़ियूं शयूं आहिनि जेके निंड कराइण लाइ सुठियूं आहिनि। खीर में ट्रिप्टोफैन, एमिनो एसिड, सेरोटोनिन, मेलाटोनिन जहिड़ा बिल्डिंग ब्लॉक्स हूंदा आहिनि। तव्हां खीर में ज़ाफ़रान या माखी मिलाए बि पी सघो था। हिकु डाइटिशियन जो चवणु हो त इहो अहम नाहे त केतिरो खीर पीअणु घुर्जे, छो त हर हिकु माण्हू ऐं हर उमिरि जी हिकु धार सलाहियत हूंदी आहे। आम तौर ते हिकु या ॿ गिलास खीर पीअणु मामूल ऐं फ़ाइदेमंद सम्झो वेंदो आहे। खीर पीअण जी सलाहियत उमिरि जे हवाले सां वधी या घटिजी सघे थी। बीमारी या कंहिं बि परेशानीअ में मुब्तला शख़्स खे खीर पीअण खां अॻु डॉक्टर सां राबितो ज़रूर करणु घुर्जे।